छा फरमायो नबी साईं मेहर जा वहाबी बुधन खणी अचो तिरमिज़ी छा नबी फरमायो अली फातिमा हसन हुसैन के बारे में त अना हरबुन लिमन हारबहुम व सलमुन लिमन सालमहुम मा मोहम्मद जंग कंदुस लड़ाई कंदुस उन्हनि सां जेके लड़ाई कंदा इन्हनि सां मां लड़ाई कंदुस उन्हनि सां जेके लड़ाई कंदा इन्हनि सां मां सुलह कंदुस उन्हनि सां जेके सुलह कंदा इन्हनि सां मुझा मदीने वारा तुझे शान तो सदके वञो हाँ यार वडा इनाम किराम पियो पांजे शागिर्दन के जे पांजन मुरीदन के जे पांजे उम्मतन के जे अगते वरी नबी साईं फरमायो हजरत अली खां रवायत है अन रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अखज़ बियद हसन व हुसैन व क़ाल मन अहब्बनी व अहब्ब हाज़ैन व अबाहुमा व उम्मुहुमा कान मई फी दरजती यौमल क़ियामह हैदर करार मौला अली शेर खुदा दो रवायत करे द बेशक अल्लाह जे रसूल हजरत इमाम हसन हुसैन जे हथन का वठी करे फरमायो त मन अहब्बनी जेके मां मोहम्मद अरबी सा मोहब्बत कंदा व अहब्ब हाज़ैन जेके हिनन बिन्ही सा मोहब्बत कंदा व अबाहुमा व उम्मुहुमा जेके हिनन जे अब्बे अम्मा सा मोहब्बत कंदा कान मई फी दरजती यौमल क़ियामह क़यामत जे ॾियारे ये खुश नसीब मां मोहम्मद सा जन्नत में गॾु हूंदा तो सुभान अल्लाह न कही सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह शाबाश सुभान अल्लाह ये हदीस मुबारक बुधो दिल ठरी पवंदव सुभान अल्लाह मुस्नद इमाम अहमद में आ त नबी फरमायो त अला इन मस्जिदी हादा हरामुन अला कुल हाइज़न मिनन निसा व कुल जुनुबिन मिनर रिजाल इल्ला अला मुहम्मद व अहल बैतिही अली व फातिमा वल हसन वल हुसैन नबी फरमायो त खबरदार है नमोजिया मस्जिद में हर उहा औरत जेका हैज़ सा हुजे हर उहो मर्द जेको तरसा हुजे मोजिया मस्जिद में अची न थो सके हराम तसूलिय जी दाखिला ममनू है बंदिश पयल है उहा औरत जेका हैज़ सा हुजे मर्द तरसा हुजे मोजिया मस्जिद में अची न थो सके पर इल्ला अला मुहम्मद व अहल बैतिही अली व फातिमा वल हसन वल हुसैन सवाए मुहम्मद अली फातिमा हसन हुसैन जी 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 के ये नयो हदीसा बुधाइंदो सुभान अल्लाह पंजतन पाक तडे इनन के चयो वेंदो वा एकड़े ॾियारे अली अर्ज़ कयो नबी खे त मां रात जो हक अदाई थो कया मस्जिद नबवी में अचण वञणा दरवाजो हवेली जो मटराए दे या पानी जो बंदोबस्त करे ॾियारो मेहरबानी अन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल अली ला यहिल अहदन अन युजनब फी हाज़िल मस्जिद गैरी व गैरुक नबी साईं फरमायुस त अली पानी हुजे गुस्ल कंदो कर न हुजे मस्जिद में हलियो ईंदो कर छो जो मां मोहम्मद के ऐं तो अली के तड़ पवंदो ई नाहे ये पाक घराणो है पाक पाक घराणो है बस आने आयत मुबारक जो तर्जुमो सुभान अल्लाह यार 1.5 कलाक तकीर करे बस सुभान अल्लाह मां 1.5 कलाक खो मथे न गलाइंदो आहियां पर तवा के मदीने वाले साईं जे सदके में हाने बाकी 15-20 मिनट जाम थो इन आयत जो सिर्फ तर्जुमो कया ए शान नुज़ूल बुधाए पो माखिर जी दुआ करो 15-20 मिनट लगंदा न तो हेमा के चवंदा त आयत पढ़ी त उन जो तर्जुमो न कई उहो ही असा जो ढींगो दे हां यार या गाल आला माशाअल्लाह हाने तवा मेहरबानी हिकड़ी कयो दिल खोले हथ मथे करे सुभान अल्लाह चो पो आयत मुबारक जो तर्जुमो
जमायत जेश कई मोहब्बत के दिसा पियो त अञा जेकर 1.5 कलाक कया पर हाणे ताकत हिम्मत ना है छा कया मुझा बाबा अल्लाह जी ज़ात बाबरकात फरमायो त अजअल तुम सिकायतल हाज व इमारतल मस्जिदिल हराम कमन आमन बिल्लाहि वल यौमिल आखिर वजाहद फी सबीलिल्लाह ला यस्तवून इंदल्लाहि वल्लाहु ला यहदिल कौमज़ ज़ालिमीन। अल्लाह ताला तो कुरान शरीफ में फरमाए तो छा तवा हाजन जी सबील छा तवा हाजन जी सबील आई मस्जिद हराम जे खिदमत खे मस्जिद हराम जे खिदमत खे उन्हीं जे बराबर ठायो जह अल्लाह आई कयामत ते ईमान आने आई अल्लाह जे राह में जिहाद कया ये अल्लाह वट बराबर नहीं आई अल्लाह ज़ालिमन के हिदायत न फरमाई दो आहे। साईं मेहरबानी करे असांखे यूसुफ अलैहिस्सलाम जो किसो बुधायो हाँ सुना लख दफ़ा ये वाइज़ में थी वेंदो आ त थी वेंदो आ पर अॼु ढुल ते इहा ॻाल्हि न चढ़ी आ दुआ कजो वरी कॾहिं ढुल ते चढ़ंदी इनखे सफ़ा कर थोड़ो ये तमाम सोनियूं ॻाल्हियूं असां तव्हांखे ॿुधायूं आहिनि वॾी तव्हांजी महिरबानी। रुगो गुलन मो कम न कढ कॾहिं इहो पंहिंजो जलसड़ो कराए गुलाम कादर अली अनवर वांगुर 2-3 रुपया ख़र्चड़ो कर पो सॼो बितफ़सील सॼी यूसुफ सूरत बि पढ़ा 3 कलाक मां तोखे यूसुफ अलैहिस्सलाम जो ज़िक्र हिकिड़ो दफ़ो करे ॾियां अलाए छा हयाती पोइ सॼी उमिरि पियो ॿुध सही है ना हाँ अल्लाह ताला कुरान शरीफ में फरमायो त छा तम्हा हाजिन जी सबील आई मस्जिद हराम जे खिदमत के उन जी बराबर ठायो इदी माटी दिसो सब छा तम्हा हाजिन जी सबील आई मस्जिद हराम जी खिदमत के उन्हीं जे बराबर ठायो जह अल्लाह आई क़यामत ते ईमान आने रब जे रस्ते में जिहाद कया ला यस्तवून इंदल्लाह खुदा तो फरमाए तो ये अल्लाह वट बराबर ना ये अल्लाह वट बराबर ना है ये अल्लाह वट बराबर ना है हे आयत मुबारक जो तर्जुमो बुधो न न न ता काते बुधो सुभान अल्लाह बेशक सुभान अल्लाह ये आयत मुबारक जो तर्जुमो हाने इन जो शान नुज़ूल आयत मुबारक जो बुध इस्लाम ऐं कुफ्र वारी पहरी लड़ाई हक ऐं बातिल जी पहरी जंग बदर वारी लगी आ जेका रमजान शरीफ जे महीने में लगी ही अबू सुफियान जे शरारत ते ओडो मक्के वारा भी सब वड़ा वड़ा बहादुर पहलवान तैयार थिया अबू जहल न छडियो को मानू मक्के में मदीने वाले साईं भी पांजो काफिलो तैयार कयो चई हाने अचन था बाबा मोह ॾियणो थव नबी साईं भी लश्कर तैयार कयो 313 माण्हू होडे 1300 लश्कर अबू जहल जो ऐं हेडे नबी साईं जो लश्कर हो 313 अबू जहल जे लश्कर में 900 उठहा नबी साईं जे लश्कर में 70 उठहा अबू जहल के लश्कर में 300 भलोड़ घोड़ा हा नबी साईं के लश्कर में 2 घोड़ा हा से भी पेरन को मंडा हा अबू जहल के लश्कर में 300 तलवारूं हूं नबी साईं के लश्कर में 8 तलवारूं हूं जिनके मुठिया न सुभान अल्लाह वादिल फरवा अरे 15 मिनट ने पोजने में दई वठी बिठायो हां न न मां दई वठी बिठो आया अल्लाह
काफरन जे लश्कर जो सिपह सालार कमांडर इन चीफ अबू जहल हो, हेडे मुसलमानन जे लश्कर जो सिपह सालार कमांडर इन चीफ मोहम्मद जी ज़ात हो। हाय हाय इन्हनि आशिकनि जे हथनि खे चुमियूं ॾियां जिन महबूब जो नालो ॿुधी करे हथ मथे कया। हुननि खे सामान ते नाज़ हो, हिननि खे ईमान ते नाज़ हो। पो जेड़ी मल जो जंग बदर में पहुता त हजरत अब्बास नबी साईं जो चाचो अबू जहल जे लश्कर में हुयो, काफरन दे हुयो। छा थो चवे, हे मुसलमान बीठा था चवन असांखे इस्लाम ते नाज़ा, हिजरत ते नाज़ा, ईमान ते नाज़ा, जिहाद ते नाज़ा। असां काबे जा मुतवली न आहियूं छा, कुंजी बरदार न आहियूं छा, मस्जिद हराम जी खिदमत नथा कयूं छा, हज जे लाइ असां भी सबीला लगाईंदा आहियूं। बस हजरत अब्बास जो ये चवण खुदा जिब्रील खे फरमाया त खण कुरान रब फैसलो कयो। ॻाल्हायो ॻाल्हायो न। खुदा फरमाया त छा तव्हां हज जी सबील ऐं मस्जिद हराम जे खिदमत खे इन्हीअ जे बराबर था ठाहियो जह अल्लाह ही क़यामत ते ईमान आणे ऐं अल्लाह जे रस्ते में जिहाद कया। वो हैदर करार हथ मथे खड़ी करे सुभान अल्लाह जो जवाब है। खुदा फरमायो तो अब्बास ही तले के हक नाए जो इन गाल ते नाज़ कने फखर खनदा सा काबे जा मुतवली कुंजी बरदार हाजन के पानी प्यारीदा ना अली के हक तो भली यो नाज करे। इस्लाम ते ईमान ते जेको तलवार हथ में खणी करे रमजान अल मुबारक जे मुतबरक महीने में रोजे सा काफरन जा सिर बीठो तो कटे। खुदा जे ज़ात जो कसमा जेडी मल वलीद काफरन ये मुकाबले में आयो था बदर वारी जंग में 1000 पहलवान जी ताकत रखदो हो वलीद। जय वक्त में जो घोड़े जे मथो सवार थी करे तलवार के हवा में उड़ाइंदो आयो वा ऐलान करे तो हल में मुबारज़न केड़ो वा मुसलमानन जे लश्कर में पहलवान के को मूसा मुकाबले में तो बचे हिक हिक जे मुकाबले में ईंदो हो। मदीने जे साईं हैदर करार जे सूरत ने दिठो सुभान अल्लाह। जुल्फकार हथ में खणी हो थियो इजाजत फरमाए इजाजत आ। जेडी मल बई पहलवान एक बे जे सामने थिया तो हो वरी पांजे पहलवानीअ ते नाज़ पियो करे। अली के चवण लगो तू मुखियार आ, परियो वार कर भली कर, एक कर, ब कर, टे कर, पंज कर, तोखे इजाजत आ, पो मुंहिंजो वारो आ। अली फरमाइस त न असां जे इस्लाम में अगराई करण ना छाइसा। हे हे इस्लाम में अगराई करण ना छाइसा। केडो भी तू पहलवान आ, अग में तू वार कर, पो अली जो वारो आ। जेडी मल हिन रोजेदार इहे लफ्ज चया, हिन कुरान जे कारी जॾहिं हेड़ा लफ्ज चया, खातूने जन्नत जे वर हसनैन करीमैन जे बाबे इहे लफ्ज चया त हे काफर वलीद काबड़ ऐं तेश में अचे वियो। चईं मां हिन खे केॾी त मोहलत ॾिनी, हिन खे केॾो इख्तियार ॾिनो, ही वरी चवे थो त अॻ में तुंहिंजो वारो आहे, इस्लाम में अगराई नाजाइज़ आहे। चईं ठीकु आहे, अल्लाह रसूल वधीक उन जो बेहतर तो जाने। बाकी जेको असां किताबन में पढ़ियो आहे त 14 वार अली जे मथो कयई, मौला साईं ढाल सां 14 वार रद्द कयस। अल्लाह जो शेर ये आ, थकजी पियो, पघर निकरी पियस, बस कई। मौला अली साईं जे लबन ते मुस्कुराहट पाण फरमायोस त घणा धक हया थी। चई 14।
अली साईं तो फरमाए ताने माखे भी हक त मां भी तोखे 14 वार कया न कि बेशक तोखे हक तू 14 वार कर। हसन हुसैन जो बाबो तो फरमाए सको त माखे भी हक त मां 14 वार कया पर 13 धक छड्या मां हिकड़ो अली जो धक जल गलाए तो सही जेतरो खुश थी दे उतरो वंड मिलंदी। हे पहलवान वाइडो थी बियो चई त 13 धक मां के माफ तो करे हिकड़ो धक अली जो जल पर जेडी मला हैदर करार मौला अली शेर खुदा यो फरमाद न हफीज जलंदरी अदा चवे तो किया नारा हमारा भी तो ले एक बार वो काफर संभल देखा ये अल्लाह की तलवार वो काफर। अली अल्लाह जी तलवार है अली अल्लाह जो शेरा पाण फरमाए त संभाल जाए पाजो बचाव कजाए मता पो चवे त मोहम्मद जे गुलाम मुके न बुधायो। जेडी मल जो अल्लाह जे शेर जी गजगोड़ बुधई त पगरा जे वलीद के लही आया। एड़ो मुसलमानी जो पाण में मादो पैदा कर पुछा थी दिया अमेरिका चा थी दिया बर्तानिया। अरे तू 24 कलाक त गडन जो कोई बजाइंदो कोकड़न जो मेलियो कर मथो बम होचे लगंदो जावा भी विया त जाई भी वई गला ना कोकड़ी पुत्र 24 कलाक बड़े माण्हुनि जा ॿार करे जुआ ते बिहारी वेठो मार पवेस छोरा स्कूल ही पढ़ण कोन था वञनि पेरो जो खणो त सिधो जुआ ते वेठा आहिनि। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह कलमे ते एतबार कजा द जेडी मल अल्लाह अकबर जो नारो हणी करे अली साईं न के तलवार जो धक होयो तहफीज जलंधरी शाह नाम इस्लाम वारो बुजुर्ग तो 81 पेश करे चवे तो न पाई देखने वाली निगाहों ने भी आगाही कब उठी कब गिरी कैसे गिरी यदुल्लाही। नारे तकबीर नारे रिसाला नारे हैदरी। अब्दुल खालिक सोना खुदा जो कसमा चवे तो मौला जी जेडी मले जो जुल्फकार हली तने अखिन के पत्तो न पयो छा तमा भी गलायो अखिन के पत्तो न पयो तैनी काफर वलीद जे मथो मौला जी जुल्फकार किया हली किया लगस इन्हीं के किए जहन्नम में पहुंचाई धक जो तलवार जो लगो मथे में आयुष बाधक इस घोड़े के टुकर करे जुल्फकार के बदर के सरजमीन ते खुदी तसतनी आसमान ने आवाज प्याचन तनाद मलकुन मिन समाए यौम बदरिन युकाल लहूर दवान ला फता इल्ला अली ला सैफ इल्ला जुल्फकार। तकबीर नारे रिसाला नारे ताकीक नारे हैदरी। ओहनो आशिक़े रसूल हाजी तर्जुमो कयो चवे तो या अली ही शान बख्शुई प्रितमा परवरदिगार ला फता इल्ला अली ला सैफ इल्ला जुल्फकार। या अली ही शान बख्शुई प्रितमा परवरदिगार ला फता इल्ला अली ला सैफ इल्ला जुल्फकार। तू संद से काबे में जाए
सुभान अल्लाह। जा अदब जी जाया तू संदस काबे में जाए, जा अदब जी जाया दुश्मनन ले दाग तू सजनन संधे नेनन जाठार। ला फता इल्ला अली ला सैफ इल्ला जुल्फकार। या अली शान बख्शुई बिरद मा परवरदिगार। ला फता इल्ला अली ला सैफ इल्ला जुल्फकार। जंग जे मैदान में महबूब प्यो तोखे सदे, जंग जे मैदान में सरदार प्यो तोखे सदे। पलक में पहुंची मिठा है, पलक में पहुंची मिठा बाजाई हराम जा हजार। सुभान अल्लाह। ला फता इल्ला अली ला सैफ इल्ला जुल्फकार। या अली शान बख्शुई बिरद मा परवरदिगार। ला फता इल्ला अली ला सैफ इल्ला जुल्फकार। दर पंजा घुमन गई, सुभान अल्लाह। खैर खैबर जो किलो ढाल दर पंजा घुमन गई, ढेर खैबर जो किलो दिया उड़ाया ताकतो जिया वाव में उड़रन था वार। ला फता इल्ला अली ला सैफ इल्ला जुल्फकार। अली शान बख्शुई बिरद मा परवरदिगार। ला फता इल्ला अली ला सैफ इल्ला जुल्फकार। बड़े सुरीला शमन जाने दुल दुल ते चढ़ी हसनैन जा बाबा हजे। सुभान अल्लाह। जाने दुल दुल ते चढ़ी सुभान अल्लाह। बाबा हले सब मलाइका प्या छलने मुश्किल कुशा तुझी महार। ला फता इल्ला अली ला सैफ इल्ला जुल्फकार। या अली शान बख्शुई बिरद मा परवरदिगार। ला फता इल्ला अली ला सैफ इल्ला जुल्फकार। महेसर माव पीर सभनी बचन सुधो गुलाम। महेसर माव पीर सभनी बचन सुधो गुलाम। मनन मन मौला दिखारे, मनन मन मौला दिखारे मुर्तजा तुझी मज़ार। ला फता इल्ला अली ला सैफ इल्ला जुल्फकार। अली शान बख्शुई बिरद मा परवरदिगार। ला फता इल्ला अली ला सैफ इल्ला जुल्फकार। ला फता इल्ला अली ला सैफ इल्ला जुल्फकार। पूरा बकला गवाइस के थमा।